अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल क्यों था बोज़दार वडा खां। बोज़दार वडा भरसा गोठ अब्दुल हकीम शहर जे रहवासिन जो बाअसर शाकिर शाह की मच्छी जे तलावन जो गंदो पानी सरसब्ज़ ज़मीन में छोड़ करण खिलाफ़ गोठाणन जो अॼु ॿिए ॾींहुं बोज़दार वडा कोटडीजी लिंक रोड ते टिन सां गॾिजी ज़मीनदार दामन अली शर, इज़त अली शर, अब्दुल हकीम शर एहतिजाजी मुज़ाहिरो करे ॿिए ॾींहुं बि धरणो हयो। मौके ते ज़मीनदार दामन अली शर, इज़त अली शर ऐं अब्दुल हकीम शर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बाअसर शाकिर शाह जी मच्छीअ जे तलावन जो गंदो पाणी असांजी सरसब ज़मीन में छॾण सबबि असांजी 200 जरेब खां मथे ज़मीन सिम ऐं कलर थी वई आहे। खजनि जी बागनि, केलनि, कमंद, सरें, कणिक जे फ़सुल में सिम ऐं मच्छीअ जे तलावन जो बदबूदार पाणी बीहण सबबि असांजा फ़सुल सुकी सड़ी तबाह थी विया आहिनि। असांजो उन्हनि खे मना करण ते असर शाकिर शाह ऐं उन जा वाठा असांजे मथां ॾमरजी पिया आहिनि। दुआ कराइण ऐं मोतमार जूं धमकियूं ॾियण लॻा आहिनि। केतिरनि ई सालनि खां ठहियल सिम नालो बि डहिराए छॾियो अथसि ऐं सिर्फ़ु मच्छीअ जो गंदो पाणी छोड़ करण ते असांजूं ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि। उन जो ज़िम्मेवार शाकिर शाह आहे। उन जे मच्छीअ जे फार्म में 4 वाटर कोरस, 2 बीरवाह मां ऐं 2 शाहनवाज़ वाह मां सरेआम पाणी वही रहियो आहे। असां सां शाकिर शाह वॾो ज़ुल्म कयो आहे। हिननि इरीगेशन जे आला अमलदारनि ऐं औक़ाफ़ खाते जे आला अमलदारनि, वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे ऐं गैर क़ानूनी मच्छीअ जा तलाव ख़त्म करे 100 एकड़ सरसब ज़मीन सिम ऐं कलर खां बचाइण जो मुतालबो कयो आहे। बनी या शाकिर शाह जा पर तलाव कवरेज करे आया ॾिसी आया सर जी। उहे तलाव जॾहिं फुल थियनि था त उहो उतां पुल ठाराए छॾे, उतां पाणीअ मां हथ कढे थो पियो। असांजे हिते 100 खां 200 जरेब ज़मीन आहे जेका असांजी घेराबाद थी वई आहे। तव्हां पाण ॾिसो जी। असां हिते कणिक, वोण, फ़सुलु हर थींदड़ आहे। असांजा हाणे कणिक तयारु थियल कणिक असांजी सड़ी वई आहे, तबाह थी वई आहे। उन खां बाद में हुन जा वाठा आहिनि। एजाज़ बंबरो इम्तियाज़ सुबुह असां ते हमिलो कयो हथियारनि जे ज़ोर ते। असां तव्हांजे चाचे खे बि मारींदासीं। तव्हांजो अॻ में चाचो जेको DSP अब्दुल लतीफ़ शर, उन खे बि असां मारायो आहे ऐं हाणे असां इन तव्हांजे चाचे खे शहीद कराईंदासीं। असांखे वॾो ख़तरो आहे शाकिर शाह मां, एजाज़ बंबरे मां, इम्तियाज़ मां। इम्तियाज़ बंबरो आहे साईं। अच्छा, असांजे हथियारनि जे ज़ोर ते उतो पुल ठाराए तलाव पंहिंजा फुल करे उन मां हथ कढंदा। जेको बकाया पाणी आहे, असांजूं बनियूं सॼियूं सैलाब थियूं आहिनि। असां पुरज़ोर अपील कयूं था पिया वज़ीर आला खे, वज़ीर आज़म खे, SP खैरपुर खे। असांखे ख़तरो आहे हिन माण्हुनि मां। असांजी बनी सॼी घेराबाद कराए छॾी अथऊं। आल टू आल असां ग़रीब माण्हू असां काॾे वञूं? असां न त पाण साड़े पंहिंजो एहतियात कंदासीं। SP ऑफिस जे अॻियां पंहिंजे पाण खे बाहि ॾींदासीं। असांखे एजाज़ बंबरे, इम्तियाज़ मां ख़तरो आहे भई। असांजी ज़मीन खे सॼी तबाह आहिनि, घेराबाद करे छॾी आहे। तव्हां पाणी ॾिसो, असांजा केला तबाह सड़ी थी विया आहिनि। कणिक तयारु फ़सुलु असांजो उहो बि तबाह थी वियो आहे। असांखे हिन मां ख़तरो आहे। असांजे पाणी बंदि करायो वञे, महिरबानी करे जेको बि आहे असांजो पाणी बंदि करायो वञे। असांजा फ़सुल, असांजी बनी बचाई वञे। असां DC खे बि अपील था कयूं हिन तलावनि ते को एक्शन खयो वञे। हे असांजूं बनियूं घेराबाद थियूं, हे पंहिंजी मनमानी कयूं। साईं शाकिर शाह खे अलाए कंहिंजो ज़ोर आहे, सियासी माण्हू आहे अलाए छा आहे, अलाए कंहिंजे असां ते दबाव करे छॾियो। तव्हां ते कूड़ियूं FIR कराईंदुमि, कूड़ा मुक़ाबला पुलिस जा ॼाणाए तव्हांखे माराईंदुमि ऐं तव्हांजे बनियूं घेराबाद करे असां उहो बनियूं ख़रीदणु चाहे थो।